भी अहम ख़बर भी शामिल कंदालूं। सिजावल जूणे जे वेझो एंटी करप्शन कार्रवाई करे ज़मीनुनि जे खातनि में फेरफार करण जे इल्ज़ाम हेठि तपेदार इमदाद ज़ंगेजो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एंटी करप्शन जी टीम सर्कल ऑफिसर कंबर शदाद कोट इक़बाल हैदर खोखर जी अॻवानी में कार्रवाई कई आहे। एंटी करप्शन जी टीम तपेदार खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल कयो आहे। एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर जो चवणु आहे त इमदाद ज़ंगेजे रिश्वत एवज़ केतिरनि ई ज़मीनुनि जो रिकॉर्ड तब्दील कयो आहे। सिजावल जूणे जे वेझो एंटी करप्शन कार्रवाई करे ज़मीनुनि जे खातनि में फेरफार करण जे इल्ज़ाम हेठि तपेदार इमदाद ज़ंगेजो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एंटी करप्शन जी टीम सर्कल ऑफिसर कंबर शदाद कोट इक़बाल हैदर खोखर जी अॻवानी में कार्रवाई कई आहे। एंटी करप्शन जी टीम तपेदार खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल कयो। एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर जो चवणु आहे त इमदाद ज़ंगेजे रिश्वत एवज़ केतिरनि ई ज़मीनुनि जो रिकॉर्ड तब्दील कयो आहे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। जी अल्लाह बख्श, अपडेट कजो एंटी करप्शन जी टीम जेका कार्रवाई कई आहे इन हवाले सां। जी निदा, एंटी करप्शन टीम कंबर जे सर्कल ऑफिसर इक़बाल हैदर खोखर, सुपरवाइजिंग तपेदार रेवेन्यू डिपार्टमेंट आहे इमदाद ज़ंगेजो, जंहिं ते केतिरनि ई सालनि खां मुख़्तलिफ़ जालसाज़ीअ जूं दरख़्वास्तूं ऐं शिकायतूं एंटी करप्शन खाते में हलंदड़ हुयूं ऐं हुन ख़ासि तौर ते नसीराबाद तालुके जी 2 खॾेरीअ में 2 सर्वे नंबर हुया, जिन 2 सर्वे नंबरनि में हुन रिकॉर्ड करप्शन कई असुल हक़दारनि जा नाला ख़तमु करे ऐं ॿियनि खे उहे खाता ठाहे ॾिनई, जंहिंखां पोइ इहो मुसलसिल हुन जे ख़िलाफ़ केस ऐं जांच हलंदड़ हुई। जंहिंखां पोइ अॼु एंटी करप्शन कंबर शदाद कोट जे सर्कल ऑफिसर इक़बाल हैदर खोखर पंहिंजी टीम समेत सिजावल जूणे जो में कामयाबु छापो हणी इमदाद ज़ंगेजो जेको हिन वक़्तु सुपरवाइजन तपेदार आहे रेवेन्यू डिपार्टमेंट में, उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। मथस एफआईआर बि दाख़िल थियल आहे ऐं उनजो चालान तयारु कयो वियो आहे, जंहिंखे सुठी ठीकु आहे। अल्लाह बख्श, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।